हेलो हेलो देवी प्रसाद। ये तुंहिंजी त मां खे प्रसाद ॾियां छा कमु अथई देवी प्रसाद जो कुत्ते जा पुट। अरे उहो मुंहिंजनि ॼमूं जो ऑर्डर जो छा थियो? अरे रे रे ॼमूं, अरे तुंहिंजा ॼमूं त वधीक कारा थी विया हुया त छा आहे की हुन जी बोर करे हुनखे मां पासे वारे नाले में फिटी कया। ठीकु आहे, फोन रख हाणे। यार हिकु ॻाल्हि ॿुधाए, हिते सभिनि 2 सालनि खां गंजी कच्छा नथो था ईंदा और अनड़ा सॼे सर्फ जो तपेलो तुंहिंजे मुंहं में विझी छॾींदुमि, पोइ पिछवाड़े मां गिज निकिरंदी खदड़ा। हा विझी छॾ वही ज़िंदगीअ में कुझु बचियो कोन्हे। तूं सर्फ पीआरे करे मारे छॾ मूंखे। ऐं इहो सर्फ तव्हां जेको वठी आयो न इहो ॾाढो सस्तो बि मिलंदो आहे, त सस्ती मौत थींदी मुंहिंजी। ए छा थो हले हिते? कुझु न, इहे सभु मूंखे हथु करे गोटियो था चवनि। ॾिसो, मां मञा थो की असां बचपन खां हिनखे गोटियो था चऊं, पर हाणे इहो उहो गोटियो न रहियो आहे जंहिंखे पाण बचपन खां गोटियो था चऊं। हाणे इहो वॾो माण्हू थी वियो आहे त अॼु खां हिनखे कोई गोटियो न चवंदो। शेखर बाबू, छा तव्हांजे मुंहं मां गटर जी बांस ईंदी आहे? मूंखे इहो फालतू जो सवाल जो जवाबु न ॾियणो। हिन में फालतू सवाल जी कहिड़ी ॻाल्हि आहे? मां त सिंपल सवाल कयोमांसि, तुंहिंजे मुंहं मां बांस ईंदी आहे या न? छा थो चईं चड्डा, सही ॻाल्हि आहे न? हा ईंदी आहे। चड्डा तोखे ॿुधण आहे न छा ॻाल्हाई? मां ऐं चड्डो पैदाइशी बोड़ा आहियूं। थोरो जोर सां ॻाल्हाए। पंहिंजी ज़ाल जे अखियुनि में अखियूं विझी करे ॻाल्हाए। मुंहिंजे मुंहं मां गटर जी बांस ईंदी आहे। हा ॾाढी बांस ईंदी आहे। भई तुंहिंजे बारे में ॾाढो कुझु थो ॿुधां पियो अॼुकल्ह। तूं 1 करोड़ जो हार्पिक जो माल घुरायो अथई। तूं आख़िर हेॾो माल हार्पिक जो करे किॾे थो उहो त ॿुधाए। हार्पिक सां असां सभु काकूस सफ़ा कंदा आहियूं, ऐं तो जहिड़े बड़वनि जे मुंहं में बि हार्पिक विझी छॾींदा आहियूं। पोइ छा थींदो आहे ख़बर अथई? हार्पिक सां माण्हू मरी वेंदो आहे ऐं पिछवाड़े मां गिज निकिरंदी आहे, ऐं हुन गिज सां काकूस बि साफ़ु थींदो आहे। 2 कम थी वेंदा आहिनि।